अलाह ईअं म होए जीअं आऊं मरां बंद में, जुसो ज़ंजीरनि में रातो ॾींहां रोए, पहिरीं वञा लोए पोइ मर पुॼनम ॾींहड़ा। अस्सलाम वालेकुम। कींझर खां कारूंझर ऐं केती बंदर खां कश्मोर ताईं पखड़ियल भलारी भुंज मिड़नी माना एतन माण्हुनि लाइ आवाज़ नगर जो मिडनाइट शो साण करे अवां जो मेज़बान बशीर उठे जो सिक ऐं सचाई जी सूखड़ी शाल क़बूल पवे। प्रोग्राम मिडनाइट शो जी शुरुआत कयूं था हिकु अदबी खत सां। ऐं खत असांखे थर खां जेको साथी लिखंदो आहे उहो अञा ताईं पंहिंजो नालो नथो लिखे, पर ख़ूबसूरत लफ़्ज़नि सां सिंगारियल संदसि खत रूह पातारनि में पही वेंदड़ लफ़्ज़नि जो जड़ाए ऐं अदब जो खज़ानो ऐं सुठी ॼाण हुअण जे नाते सां संदसि खत खे शामिल कयूं था। ज़िंदगी जी शाम ना वधंदड़ हयाती जो सिज हुए त वेझ न वट, तूं कीअं जीअ जॾो थी सर ॾेई में सट कंहिं न कई डबड़ा। पूनम पाछनि जहिड़ो प्रेम पत्र लिखण खां पहिरीं उञारनि भिटुनि जड़नि मुंहिंजनि प्यासनि चपनि तां दुआउनि जा ॿ टे मोर हवाउनि आधार उॾाईंदे पालनहार दर इहो पांध पखिड़े वठूं त महिलातनि खां माड़ियुनि ऐं भिटुनि खां भूंगनि ताईं सबा जो सतार रहमतुनि जी रिमझिम बरसाईंदो रहे। अधर नधर अभरी आसमानी आहियां, मुड़क लाल लतीफ़ चए वरले वहायां, हिजां हजूं हुब में हुतन लहारियां, जानब ज़ईफ़ी से पुहीं पहायां, पिहां पचायां जेमूं नियो पाण से। अधरात पुजाना डेराए ते भिंडड़ अॼो के चंड मुसाफ़िर जी झूनी रोशनी जो सहारो वठी लक भर में सनह सां सिंगारियल चौरे साम्हूं 92 जी नशरात पुजाणी ते पहुचण सिलसिले अंदर जे एहसासनि मां अवां जी इजाज़त वठण खां पोइ मुंहिंजे महबूब कलम खे कराई मां इन्ही करे बि पकड़ियो अथमि जे फ़क़ीर ग्रुप गुर सारंग फ़क़ीर कलहोड़े जे फ़क़ीर अलाह जुड़े जो अॼु टियों अदबी ख़त ऐं सदा मलूक लफ़्ज़नि सां सिंगारियल सिताज में मुंहिंजनि कोताहियुनि ते बि कलमी पोरियो थियल हो त वरी सिंध जे ॾुखनि जी ॻाल्हि बि चिटनि लफ़्ज़नि में चयल हुई। लफ़्ज़ हवाउनि में विखिया पे त दर्दिलिन दिलिन ने सिंध सां गॾु मुंहिंजी जा दर्द बि हल्का थींदा रहिया। खत में लफ़्ज़नि जा मींहं वसण लॻा त मुंहिंजे साए हथ जी चीच गहरी सोच जा गस वठी चपनि जे कपनि में अटकी पई। मूं अदब ॾात फन फ़िकर ऐं फ़क़ीर अलाह जुड़े जे जोड़ियल अल्फाज़नि ते सोचियो पे त हवा जे हल्कनि हल्कनि झोंकनि ते मुंहिंजे अङण अॻियां बीठल ताज़ो परणिजी आयल कुंवार जहिड़े घाटे निम जी हर मुखड़ी ट्रक ॾींदे इहो चवण लॻी त इल्म कलम धन दौलत सूंह सचाई ॾात तात फ़िकर ऐं फन जो काथो अॼु ताईं तारीख़ ई नाहे लॻाए सघी, पोइ तूं ॻोठ जे घिटिन में भटकायल अकेलो मुसाफ़िर किथे थो परूड़े सघीं। ऐं मूं बि हक़ीक़त खे तस्लीम कंदे उन निम तारियुनि सां गॾु झूमण शुरू कयो। मतो आहीं मछ थुल्हा थो थूना हणी तोजा भाई अछ ते पाणीअ पुना ॾींहड़ा। सूर सार्जन त केसी सार्जन बशीर ॿिनि हथनि में त सिर्फ़ 10 आङिरियूं हूंदियूं आहिनि ऐं असीं मूर्ख आङिरियुनि सवाइ नाहियूं ॻणे सघंदा। ऐं इहो बि न विसार जो बशीर त मूं हिननि आङिरियुनि ते अलाए त केतिरा दर्द ॻणिया आहिनि। हाणे सूर ॻणींदे ॻणींदे मुंहिंजा हथ साणा थी वञनि था। ऐं ॿियो त इहो बि न विसारणु घुर्जे बशीर त जिंद जी सिंध जॾहिं बि सूर बणिजी वेंदी आहे त पोइ लोक में भल लखी खणी ख़ुशियूं हुजनि, पर अखियुनि में तरियायल लुड़क इहे जशन ॾिसण नाहिं ॾींदा। कोजो कामण मए आहे अखियुनि में तन तमाची जाम जो नाभूं पायो ने इश्क ईअं करे जी ॼारो जाम कुल्हे ते। हिन साथी जे ख़त में उहा बि मयार हुई त सिंध जे दर्दनि जी ॻाल्हि कंदड़ साथी लिखण खां छो थो लिखे, पर आऊं इहो ई चवंदुसि त शायदि मुंहिंजे मजबूरियुनि खे सिंध सां गॾु ही साथी बि अञा सम्झी नाहे सघियो। आज़ाद फिज़ाउनि में उॾामंदड़ पखी खे पकड़े कंहिं सोढ़े पिंजरे में बंदि करे ऐं पोइ खेसि चओ त तूं ॿोलियूं ॿुधाए त उहो पखी अव्हां खे समूरो पतो ॿुधाईंदो ऐं उहो ई सही ऐं मौसर जवाबु ॾेई सघंदो। कॉलेजनि जे कुशादनि पार्कनि खां पोइ यूनिवर्सिटी जे फैकल्टी लॉन में लुत्फ़ अंदोज़ थियण वारा रुली वियल मुंहिंजा समूरा ख़्वाब मूंखे ॻोल्हे ॾियो। ऐं हा, लाइट जे रोशनाती झरोकनि में पातल मुंहिंजी झुमरियूं ऐं टीवी ते मज़ा या शो ॾिसी ॾिनल मुंहिंजा ट्रक। सच पुछी बशीर त 7 सालनि खां वठी अलाए त छो रुली चुका आहिनि। 5 सालनि खां मुंहिंजे सूरनि जो साथी बणिजी वियल मुंहिंजो ई महबूब रेडियो वाकई ॾाढो प्यारो आहे, पर जॾहिं कॉलेज तां मोटंदे धनारनि खे मूं रेडियो वॼाईंदे ॾिठो त मूं पंहिंजो पाण खां हिकु सवाल कयो हो त इहे इन रेडियो ते छो था वक़्तु विञाइनि ऐं छा थो मिले हिननि खे इहो ॿुधण सां। न को एर न भेर न को उठी आयो, मूं वटि आयो कोन को भाइरां भरे पेर, किताब तूं केर आणे ॾींदमि उन जूं। बहरहाल
डूंगर जड़नि भिटुनि जे भाकरनि में शहर खां घणो परे बिना लाइट टुटल चुनरी जहिड़ो असांजो ॻोठ आहे। 58 घरनि ते मुश्तमिल असांजे हिन ॻोठ में नंढा वॾा 256 माण्हू रहनि था, जंहिंमें पढ़ियल लिखियल मूं सवाइ बाक़ी 3 माण्हू सो बि खेत सड़ी वञण खां पोइ वठल मींहं, जेको न हिन पासे जो ऐं न ई हुन पासे जो। बाक़ी रही ॻाल्हि दरिया जी, त दरिया ते लिखियल मुंहिंजा मयारी ख़त शामिल थियण खां पोइ वरी बि ही रेडियो अदा नूर मोहम्मद शरीफ़ रिंद जे आवाज़ में इहो ॿुधाईंदो हो त दरिया मुसलसिल चढ़े पियो। मूं सम्झो त दरिया परची पियो आहे। तव्हांजो हिकु ॾींहुं नूरियाबाद जूं हवाऊं इहा ख़बर बि खणी आयूं त ॿोॾ शुरू थी वई ऐं पोइ दरिया लुढ़ंदो रहियो ऐं सिंध ॿुॾंदी रही। टीवी जो ॿोलींदड़ तस्वीर न असां वटि पंध करे सघी ऐं नई का अख़बार उमाइण जी तकलीफ़ अमीं करे सघिया। बसि रेडियो ई ॿुधाईंदो हो त अटे जे थेलियुनि पोयां मकली ते लठिन वसकारा कंदड़ फोर्स सोर्स पोयां सामान सौंपे इहो करे ॾसियो आहे त लटनि या लठिन सां, पर असां अवां जी सार लहूं पिया। मायूस इन ॻाल्हि ते छाले थियूं जुड़ियल, छो त मुंहिंजे दिलि जो दरिया त 2 साल अॻे ई लुढ़ी वियो, जंहिंमें मुंहिंजे हसरतुनि जा हज़ार ॻोठ ॿुॾी विया। केतिरा कुंवारा ऐं मासूम ख्वाब बेघर थी विया। मुंहिंजे मन कैंप में वेठल मुंहिंजनि उदास अहसासनि खे अॼु बि दर्द सूरनि जो सामान ॾियण ईंदा आहिनि ऐं मुंहिंजूं ही अखियूं वरी बि वापसि उन अझे ॾांहुं मोटी वञण जे इंतज़ार में दोज़ख जहिड़ा ज़िंदगी जा ॾींहं घारींदे इहो चवनि थियूं त फानी रे फानी दुनिया दम न हिकिड़ो, लटे लोढ़ लतीफ़ चे जोड़ींदे जानी, कोडर ऐं कानी आहे सिर सभु कंहिं। हर इंसान सां गॾु नव पेर ज़मीन जो ज़मीनदार तूं बाहीं जुड़ियल ऐं एतिरी ज़मीन मुंहिंजी बि आहे। लफ़्ज़ जिते तुंहिंजे रूह औताक ते कचहरी करण ईंदा आहिनि, उते मौज़ूअनि जा मीठा मड़े तशबीह जे तरनि ते शाम जे रंगनि में अल्फाज़नि जूं सहेलियूं मूंसां गॾु बि ॾात जो पाणी भरण जा पंध कंदियूं आहिनि। आशिकिन जा मौजज़ा ॾिस जनवरी, रोशनिन सां राबता रख जनवरी, पाण खे नई आज़माइश में विझी छेगिरिन सां वास्ता रख जनवरी। पढ़ियो बि जाम थी जुड़ियल ऐं लिखियो बि जाम थई, पर लॻे थो त अञा सिखियो कोन अथई। जे सिखियो कोन अथई त मूंखां सिखी वठ। 5 आङिरियूं बराबरि कोन हूंदियूं आहिनि। हिकु सिज ॿ पाछा थींदा आहिनि, वण काढ़ो सही बि छांव ॾींदा आहिनि, अंब कचा बि पटिजी वेंदा आहिनि। ॿेरनि खे धुका ऐं धूणा पकनि ॿेरनि सां गॾु कचा ॿेर बि छाण ते मजबूर कंदा आहिनि। वाहड़ सुकी वेंदा आहिनि, सदाई सुकार नाहे हूंदा। तो ॿुधो हूंदो त अखि काणी कजे पर ॾिस काणी न कजे, पर कॾहिं कॾहिं किन अखियुनि लाइ ॾिसूं बि काणियूं करणियूं पवंदियूं आहिनि। कॾहिं कॾहिं विहाउनि जे हुजूमनि में गीचनि जे सरगोशियुनि में टहकनि बजाए रोअणो बि पवंदो आहे। इहे त नंढड़ा मौज़ू आहिनि ऐं शायदि अवां जन उमदन ज़हननि लाइ को वॾो सबक़ न बि हुजनि, पर मुंहिंजी हयाती जो हिकु डिघो सबक़ आहे। हा जुड़ियल पढ़ण लाइ अवां खे हिकु ॾींहुं मलीर जा पंध करणा पवंदा। ख़त खे तज़ाद मता सम्झी जुड़ियल पाण हिक ई ॿेड़ी ते सफ़र कंदड़ उहे सामूंडी आहियूं, जिन जे दरिया जहिड़ी दिलि ऐं समुंड जहिड़ा सूर हूंदा आहिनि। तूं त जॾहिं चाहीं ख़त उमाणे बि सघीं थो, पर मूंखे रातिनि जी तनाई ऐं लकनि जे लिकुनि में लिकी लिकी लिखियल ख़त उमाइण खां अॻु के मासूम हथ ते 4 खिटमिठा बि रखणा था पवनि। उल्ही सिज अवेर कई ॾिठो ई डूंगर, ससुई खे सैयद चए सूरन जो समर, कुठल रखियो कर वेचारी वणकार ते। आज़ाद ख़्यालनि वारा माण्हू त घणो कुझु लिखी सघनि था, पर मूंखे त लिखण खां अॻु इरादनि जे पाड़े में घोटेतनि जी सोचुनि जे सहेलियुनि खे सॾु ॾियणो पवंदो आहे। ऐं इहो बि न विसारजां त जॾहिं सॾो ॾिनल सरतियूं झुमरियूं पाए झूगारण लॻंदियूं आहिनि, त मोर पुकारुनि जहिड़नि लफ़्ज़नि ते दिलनि सां गॾु हवाऊं बि नची पवंदियूं आहिनि। दर्द दरिया मां भरियल तुंहिंजा कालो का कच्छ गड़ा, उहे मींहं गड़ा आहिनि जिन जी सूंहं साञा जे सुगणी जी उहा पाक ख़ुशबू आहे, जेका चंड परणजे त ॾाज में उमाड़े छॾियां, पर पोइ बि समुंड खे घड़नि सां मापण जी कोशिश मतां वक़्त जो ज़्यान हुजनई। दिलि त चवे थी अञा बि घणो कुझु लिखिजे, पर चढ़नि जो आवाज़ भिटुनि भर वठी ॻोठ धणियुनि खे जाग जा सॾ ॾियण लॻो आहे। ऐं थूहर ते थक बंदड़ पोपट बि प्रह पोलारनि में रोहिड़े गुलनि जो दीदार करण लाइ पर संवारनि पिया। बसि रही हयाती त मिली वठंदासीं, पर जे न बि मिलियासीं तॾहिं बि को फ़र्क़ु कोन पवंदो। सिज अॼु बि उभरे पियो ऐं पोइ बि उभरंदो रहंदो। आऊं उहो ई साॻियूं थर भिटुनि जे गुमनाम ॻोठ में रहिजी वियल, गुलाबनि जो लाशो मिटी मुठ मां ठहियल, सिर्फ़ मिटी जो माण्हू। हंझन सेह कार जे गुण करे निहारी, बगन साण बिहार बेल न ॿधी कॾहिं।